टंड मोहम्मद खान जूं बेवस मिसकीन ऐं लाचार औरतूं एहसास किफ़ालत जी रक़म हासिल करण लाइ इंसामिया जी बेहिसी सबब दर्द जो दास्तान बणिजी वयूं आहिनि। रमज़ान शरीफ़ जे हिन बाबरकत महीने में बैंक अमलो ऐं एजेंट्स हिननि ग़रीब ऐं लाचार औरतुनि ते को रहम खाइण बदिरां खेनि ॿिन्ही हथनि सां फुरे लुटे रहियो आहे। जॾहिं त टंड मोहम्मद खान ज़िले जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ठाहियल सेंटरनि ते हिननि ग़रीब औरतुनि लाइ के बि सहूलियतूं न ॾिनियूं वयूं आहिनि, जंहिं करे खेनि रक़म हासिल करण लाइ सख़्तु अज़ियत खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। एहसास किफ़ालत जी रक़म वठण लाइ पैदल अहिड़ियुनि कुझु अबोझ ऐं मिसकीन औरतुनि सिंध टीवी न्यूज़ आॾो दाहींदे ॿुधायो त खेनि रक़म हासिल करण लाइ कलाकनि जा कलाक इंतज़ारु करायो वञे थो, जॾहिं त मुक़ररु कयल एजेंट्स संदन रक़म मां कटौती करे खेनि रक़म घटि ॾियनि था। 11,000 मूंखे ॾिना अथनि ऐं मां 500 मुंहिंजा कटे छॾियूं। असां कहिड़ो ॾोह कयासीं, बच्चा ॿार छॾे हिते नंढड़ो 5 महीननि जो छॾे घर आई आहे, हिते वेठी आहे। असां मिसकिननि खे ईअं करे छॾी न, रत कोन्हे आई, ईअं कोन्हे आई, ग़रीब में रोज़ा था, बुख पेट में सुबुह कर आउं रोज़ा थी रोज़ा थी, पर इहा हालत जेकी लॻी पिया असां सां ज़ुल्म आहे हिकिड़ो। टंड मोहम्मद खान ज़िले जे एहसास किफ़ालत सेंटरनि ते अबोझ ऐं लाचार औरतुनि खां लुटमार करण ऐं खेनि अज़ियतूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे, पर अफ़सोस जो ज़िले जा चूंडियल नुमाइंदा डिप्टी कमिश्नर ऐं वस वारा मुकमल तौर ते ला तालुक़ बणियल आहिनि। कैमरामैन अली नवाज़ भट्टीअ सां गॾु जमील मेमन, सिंध टीवी न्यूज़, टंड मोहम्मद खान।